विछोड़नि जे वर्लाप में जीवन घारींदे वटि निमखान नोहाणी खां उदास अलीगुल नोहाणी कलम खणे थो ऐं लिखे थो 6 जून 2015 तोखे कहिड़ी मयार ॾिजे। तो असांखां हिकु प्यारो भाउ जुदा कयो। हा सच पुछो त मूंखे अॼु बि यादि आहे उहा राति जेका शब क़दर जी भलारी राति हुई। हा अचानक 2 ॾींहं अॻु अदा जी तबियत ख़राब थी पई त खेसि हैदराबाद जे एक्सरा अस्पताल में खेसि दाख़िल करायोसीं ऐं पोइ इलाज हलंदो रहियो ऐं पोइ आउं वापसि घर मोटी आयो हुअसि त मूंखां जीजल अमड़ पुछियो त मुंहिंजो प्यारो पुटु खैरो कीअं आहे, हुनखे घर छो कोन वठी आया। पोइ मूं खेसि दिलदारी ॾींदे चयो अमड़ अदा बिल्कुलु ठीकु आहे ऐं सुभाणे घर अची वेंदो। पोइ असां मस्जिद में निमाज़ पढ़ी ऐं अदा जे लाइ दुआ घुरण लॻासीं त अला साईं तूं असांजे प्यारे भाउ ख़ैर मोहम्मद खे जल्द सिहतयाब अता कर। ऐं पोइ राति जो 12 बजे अदा मुनीर खां फ़ोन करे पुछा कयुमि त अदा मुनीर चयो त अदा अमड़ सां ॻाल्हि न कजांइ, बाक़ी डॉक्टर चवनि था त दिमाग़ जी रॻ क्रैक थी चुकी आहे। पोइ असांखे बि वॾो खुटको थी पियो हो त अला ख़ैर करे असांजे प्यारे भाउ जी हयातीअ जो सच पुछो त मूंखां नथी विसरे उहा राति। ऐं हा इहो बि खोसे जो सिटूं मुंहिंजे सीने ते सुरी आयूं त केॾां वञे कोन पतो आहे, कंहिंखे सॾिजे सो न पतो आहे। सीने में को तीर खुतो आहे, ख़मोशी में शहर सुतो आहे। हाय कहिड़ी ॻाल्हि कजे का, वेही दिलि जो हाल कजे छा। महकाए हर घाव छॾे थो, तनाई में यादि पवे थो, हुनजो रोज़ क्रूर कुंवारो, हाय प्रिय जो पूर कुंवारो। हा जेका राति असांजे लाइ सुॾका सुॾका खणी आई हुई। हा पोइ अचानक अदा मुनीर जो फ़ोन आयो त अदा रमज़ान तूं किथे आहीं। अदा चयो त अदा मुनीर आउं ॻोठ आहियां, तूं ॾे ख़बर हिन महिल छो फ़ोन कई। त अदा मुनीर उछंगारो ॾींदे चयो अदा पाण फुरिजी ऐं लुटिजी वियासीं, छो जो अॼु पंहिंजो प्यारो भाउ ख़ैर मोहम्मद पाण खां हमेशह हमेशह लाइ विछोड़े जा वॾा वढ ॾेई ऐं अबदी आरामी थी चुको आहे ऐं मोकिलाए हलियो वियो आहे। पोइ सच पुछो त मूंखां सभु होश छॾाइजी वियो। होॾां अदा जी जुदाई, होॾां जीजल अमड़ ऐं बाबा जो ॾिनल उछंगारूं, होॾां वरी नंढड़े रियाज़ जो ॾिनल उछंगारूं। जी हा दोस्तो सच पुछो त अॼु बि जॾहिं अदा जी यादि ईंदी आहे त आउं एतिरो गुमनाम बणिजी वेंदो आहियां जो को अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। ऐं पोइ आउं मौत खे इहे मयारूं ॾींदो आहियां त मार पवई मौत तूं अणमुदाए थो आहीं। घाई अहिड़ा घोट जिन मुंद न हुई मरण जी, बसि ईअं पियो चवंदो आहियां त तोखां थींदे धार, खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया लार करे।